सिंध के तैलीम वारे वज़ीर पीर मज़रुल हक़ काल सिंध असेंबली में सिंध टीवी ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए पंहिंजे अंदर जी बाहि थदी कई आहे। जून के महीने में उस्तादन के तहरीक जो तपायल हुई वज़ीर साहब 2 हफ़्तन खां पोइ भी ठरी न सघियो आहे ऐं 1 हफ़्तो अॻु हैदराबाद में हिन सिंध के उस्तादन ख़िलाफ़ उहा ई घासलेटी ज़बान इस्तेमाल कई जंहिं ज़बान ऐं लहजे सबब सिंध जा उस्ताद रस्तनि ते आया ऐं बुख हड़तालुनि ते वेठा ऐं 1 हफ़्ते खां पोइ काल हिन सिंध असेंबली में तकरीर दौरान सिंधी मीडिया के मोतबर इदारे सिंध टेलीविज़न न्यूज़ ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ इस्तेमाल किया। तैलीम के खाते ते चढ़ी वेठल ऐं माज़ीअ में पार्लियामानी खाते जो कलमदान संभालींदड़ पीर मज़हर जे अहिड़ी गैर पार्लियामानी लफ़्ज़नि कढण खां पोइ सिंध असेंबली के गैलरी में वेठल सहाफ़ियुनि असेंबली जो बाइकॉट करे असेंबली के ॾाकणियुनि ते एहतजाज कयो। गॾोगॾु सिंध असेंबली में मुखालफ़ धुर जे अॻवाननि पिणु पीर मज़हर हक़ जी अहिड़ी गुस्ताख़ कलामीअ जी निंदा कई। सिंध असेंबली में मश्करियूं करण जो रिकॉर्ड कायम कंदड़ पीर मज़हरुल हक़ काल जॾहिं सिंध टीवी ख़िलाफ़ उहा गुस्ताख़ कलामी कई तो उन जे पुठियां संदसि उहा कावड़ कार फरमा हुई जंहिंमें सिंध टीवीअ सिंध के उस्तादन के टाइम स्केल ऐं टीचिंग अलाउंस ॾियण लाइ उस्तादन जे तहरीक जी कवरेज कई हुई। सिंध टीवीअ पंहिंजे रिपोर्टुनि ऐं प्रोग्रामनि में पिणु इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो हो त जॾहिं ॿियनि सूबनि में उस्तादन के टाइम स्केल ऐं टीचिंग अलाउंस ॾिनो पियो वञे त पोइ सिंध के उस्तादन के भी इहो हक़ मिलणु घुरिजे। वज़ीर तैलीम पीर मज़हरुल हक़ उस्तादन के मुतालबनि के तस्लीम करण बजाय ऐं उस्तादन जो केस विढ़ण बदिरां उस्तादन के घोसड़ू ऐं वीज़ाई मास्तर चई सिर्फ़ इन करे चिड़ाईंदो रहियो त जीअं उस्ताद वधीक कावड़ में अचनि, रोडनि ऐं रस्तनि ते एहतजाज थियनि ऐं सिंध हुकूमत जी बदनामी थिए ऐं सैयद काइम अली शाह जी हुकूमत कमज़ोर थी किरी पवे ऐं पोइ हू साहब सिंध जे वॾ वज़ारत जी कुर्सीअ ते अला तुहार करे वेही रहे। सिंध टीवी पंहिंजे रिपोर्टुनि ऐं प्रोग्रामनि में पीपी क़यादत खे इहा ॻाल्हि बार बार यादि ॾियारी हुई त उस्तादनि जा मुतालबा जाइज़ आहिनि ऐं उस्तादनि ऐं पीपल्स पार्टीअ जो पाण में को बि इख़्तिलाफ़ नाहे, तंहिं करे पीपी सरकार खे उस्तादनि जा मुतालबा तस्लीम करणु घुरिजनि। सिंध टीवीअ जे उन सम्झ भरी ॻाल्हि खे सिंध जे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह ऐं MNA फरियाल टालपुर साहिबा सभ खां अॻु में सम्झो ऐं हुननि उस्ताद अॻवाननि सां ॻाल्हियूं करे संदन मुतालबा मंज़ूर कया ऐं खेनि बुख हड़ताल ख़त्म कराई। सैयद काइम अली शाह ऐं फरियाल टालपुर साहिबा जे इन गैर मामूली क़दम खे सॼी सिंध में साराहियो वियो ऐं ख़ासि करे सिंध जे उस्तादनि, सान्याहवंदनि ऐं सियासी अॻवाननि सैयद काइम अली शाह ऐं फरियाल टालपुर साहिबा जे इन्हनि कोशिशुनि जी वाखाण कई जंहिंजे करे पीपल्स पार्टी ख़िलाफ़ गरम थींदड़ माहौल थधो थियो ऐं पीपल्स पार्टी जी साख ऐं मक़बूलियत खे नुक़सान खां बचायो वियो। पर वज़ीर तैलीम पीर मज़हरुल हक़ जे अंदाज़ मां ईअं महसूस थियो त हू वॾे वज़ीर ऐं फरियाल टालपुर साहिबा जे कोशिशुनि ऐं क़दमनि मां ख़ुशि न हो ऐं उस्तादनि जा मसइला हल थियण खां पोइ बि हुन उस्तादनि ख़िलाफ़ पंहिंजो रींगट जारी रखियो ऐं हू जिथे बि वञे थो उते उस्तादनि ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो रहे थो। शायदि संदसि तमन्ना इहा आहे त उस्ताद वरी तहरुक में अचनि, एहतजाज कनि ऐं पीपल्स पार्टीअ जे मक़बूलियत खे धकु रसे, हुकूमत जो ख़ात्मो अचे ऐं संदसि दिलि में शद्दाद जे बेहिश्त जहिड़ी घर करे वियल सिकाणल उमेद पूरी थिए ऐं हू सिंध जे वॾ वज़ारत जे कुर्सीअ ते वेही हिकु भेरो फोटो कढराए। जेतोणीकि इहो फ़ैसिलो त पीपल्स पार्टीअ जे समझदार क़यादत खे करणो आहे त हू सिंध जे वॾ वज़ारत लाइ कंहिंखे मुनासिब थी सम्झे, पर पीर मज़हरुल हक़ खे इहा ॻाल्हि केरु सम्झाईंदो त हुनखे पंहिंजी वॾ वज़ारत जे शौक़ में मस्त थी अदब, कानून ऐं इख़लाक़ जा लीका लताड़ न घुरिजनि। छा पीर मज़हरुल हक़ खे इहो हक़ पहुचे थो त चंद गुसाईंदड़ मास्तरनि खे बुनियाद बनाए सिंध जे लखें उस्तादनि ख़िलाफ़ उहे लफ़्ज़ ॻाल्हाए जेके मुहज़िब पणे माणपे खां ई निकितल हुजनि? छा पीर मज़हरुल हक़ खे इहो कानूनी, इख़लाक़ी ऐं इंसानी हक़ हासिल आहे त हू सिंध असेंबलीअ जहिड़े अवामी नुमाइंदगीअ जे ऐवान में बीही ऐं पीपल्स पार्टीअ जहिड़ी जमहूरी जदोजहद जो शानदार माज़ी रखंदड़ पार्टीअ जे प्लेटफार्म खे इस्तेमाल करे सिंध जे हिकु साखियारे टीवी चैनल सिंध टीवीअ ख़िलाफ़ तौहीन जहिड़ा लफ़्ज़ इस्तेमाल करे? पीर मज़हरुल हक़ भली सिंध जे मशहूर मोहम्मद मश्किरे जो ॻोठाई या पाड़ेसरी हुजे, पर सिंध असेंबली जहिड़े ऐवान खे मश्किरीअ जो मर्कज़ बनाइण जो खेसि कॾहिं बि ऐं क़तई इख़्तियार नथो ॾेई सघिजे।